जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं सिंधियुनि जा फेवरेट चाप ऐं छोला। उन सां गॾु चटनी बि ठाहींदासीं। ॾाढा टेस्टी ठहंदा, बिल्कुलु बाज़ार वांगुरु ठहंदा, ओतिरा ही टेस्टी और ओतिरा ही डिलीशियस। सिंधियुनि जी फेवरेट डिश चाप ऐं छोला। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। इहो उहो चैनल आहे जिते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस तव्हांखे मिलंदा, चाहे उहा सिंधी रोटी हुजे, सिंधी खाधो हुजे, सिंधी कल्चर हुजे, ॾिण वार ते असां कहिड़ा खाधा ठाहींदा आहियूं, ॾिण वार कीअं कंदा आहियूं, इहे सभु शयूं मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहिनि। हिकु हिकु वीडियो मां अपलोड कंदी आहियां, तव्हां ज़रूरु ॾिसजो। पंहिंजे माइटनि ऐं दोस्तनि खे बि इहो ज़रूरु ॿुधाइजो त हुनर मुस्कान का चैनल ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। छोलनि खे पुसाईंदासीं। इहे 8 कलाक पहिरियों छोला पुसाए रखिबा आहिनि। त हिते मां 2 कोप छोला खयां आहिनि। पाणी विझी करे पहिरियों वॉश कंदासीं, पोइ हिनखे पुसाए रखंदासीं। और दाल बि पुसाईंदासीं असां। दाल जेका आहे घटि में घटि 2 कलाक पुसाइणी आहे। हे ॾिसो, छोला पुसाए रखिया आहिनि, इहे बि फुंडी विया आहिनि। और हिते दाल जेका आहे उहा बि फुंडी वई आहे। इन्हनि खे धोई करे दाल जेका आहे तईअ में खणंदमि और छोला जेके आहिनि उहे कुकर में खणंदासीं। ॿिन्ही में विझंदासीं पाणी, गॾु विझणो आहे लूणु और इनखे करणो आहे असांखे बॉइल। ये स्टार्टिंग जी प्रिपरेशन आहे। दाल जेका आहे पैटिस जी फिलिंग लाइ थींदी और छोला जेके आहे रस में ठाहींदासीं। सो ॿिन्ही खे मां हिते बॉइल करण लाइ रखियो आहे। दाल जो पाणी खॼी वेंदो, दाल ॻरी वेंदी त असां हिते गैस बंदि कंदासीं। सिर्फ़ु लूणु विधो हो बॉइल करण महिल। हाणे हिन में विझंदासीं साओ मसालो 1 कटोरो ऐं गॾु हिन में विझंदासीं असां ॻाढ़ा मिर्च ऐं थोरो सो गरम मसालो। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं ऐं साइड करे रखंदासीं जीअं दाल थधी बि थिए और एक्स्ट्रा मॉइस्चर अगरि हूंदो त उहो जेको आहे एब्जॉर्ब थी वेंदो। हल्को हल्को मैश कंदासीं इनखे। ॾिसो हिन तरह इहा असांजी फिलिंग तयार थी वई आहे। तव्हां चाहियो त ख़ाली हिन में लूण जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। ही असांजा छोला बॉइल थी विया आहिनि। ॾिसो ॻरी विया आहिनि चङी तरह। त हिनखे हाणे साइड करे रखंदासीं। भाॼी पोइ था ठाहियूं। पहिरियों असां चाप जे लाइ आलू बॉइल करे वठंदासीं। जेसिताईं आलू बॉइल थियनि तेसिताईं असां चटनी ठाहींदासीं। त पहिरियों फिलिंग रेडी कईसीं, आलू बॉइल करण लाइ रखियासीं। हाणे चटनी ठाहींदासीं, जंहिंमें खणंदासीं फूदनो, साओ मसालो, गिदामिड़ी। उन खां पोइ खणंदासीं बसर, सावा मिर्च, थूम, अदरक। इहे सभु शयूं जेके आहिनि असां चटनी लाइ खणंदासीं और हिनखे विझंदासीं असां मिक्सी जार में। सभिनी जी क्वांटिटीज़ मां मेंशन कयूं आहिनि। इन में विझंदासीं लूणु, पाणी और हिनखे असां ग्राइंड कंदासीं। हीअ असांजी चटनी जेका आहे तयार थी वई आहे। खटी चटनी, छाकाणि त चाप जेका आहे उहो खटी चटनी सां ॾाढी मस्तु लॻंदी आहे। तव्हां चाहियो त ख़ाली चाप ऐं चटनी सां बि असां सर्व करे सघंदा आहियूं बिना छोला ठाहिण जे। पर बिल्कुलु परफेक्ट डिश ठाहिणी आहे असांखे। त असां हाणे चाप तयार कंदासीं। आलू बॉइल थी विया आहिनि, इनखे छिले वठंदासीं। उन खां पोइ हिन में बाइंडिंग जे लाइ असां विझंदासीं ब्रेड। 8-10 स्लाइस विझंदासीं, छाकाणि मां हिते आलू जेके आहिनि चङा खयां आहिनि। अगरि तव्हां 1/2 किलो आलू खणो था त हुन में 6 ब्रेड काफ़ी आहिनि। ब्रेड विझण खां पोइ असां हिन में विझंदासीं ब्रेड क्रम, ड्राई ब्रेड क्रम्स जेके ईंदा आहिनि उहे विझंदासीं और लूणु विझंदासीं हिन में। इहो ऑप्शनल आहे। हिते मां 1 कटोरी विधा आहिनि। तव्हां चाहियो त हिन जी जॻह ते कॉर्नफ्लोर जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो, ब्रेड क्रम या कॉर्नफ्लोर। इन सां जेका आहे बाइंडिंग सुठी थींदी आहे और तेल जेको आहे घटि एब्जॉर्ब थींदो आहे तरण महिल। बिल्कुलु ॻोड़ा आलू आहे कढी छॾींदासीं। इहा असांजो ॿाहिरीं कवरिंग तयार थी वई आहे। थोरो सो पोर्शन खणंदासीं, थोरो तेल लॻाईंदासीं और हिनखे कंदासीं असां फ्लैट। इन में भरींदासीं असां दाल। दाल में जीअं मां हिते गरम मसालो, ॻाढ़े मिर्च जो इस्तेमालु कयो आहे। तव्हां चाहियो त ख़ाली लूण जो इस्तेमालु करे सघंदा आहियो। किन किन शॉप्स ते ख़ाली लूणु बि विझंदा आहिनि दाल में। इन तरह चङी तरह पैक कंदासीं ऐं हथ सां हिनखे पैटिस जी शेप ॾींदासीं, यानी चाप ठाहींदासीं हिन मां असां। हिन तरह या त हथ सां ईअं ठाहिणो आहे, या अगरि तव्हां वटि सांचो हुजे पैटिस या कुकी कटर त उनजो इस्तेमालु करे असां बराबरि शेप ॾींदासीं। पहिरियों मां तव्हांखे हथ सां ॾेखारे रही आहियां और ॿियो ऑप्शन जेको आहे कुकी कटर सां।
इन तरह शेप ॾींदासीं गोल बिल्कुलु। ये असांजी चाप हिक तैयार थी वई आहे। अहिड़े नमूने सभु चापूं असां तैयार कंदासीं। बाइंडिंग अगर बराबर विझंदासीं न त चाप जेका आहे ॿाहिरां क्रिस्पी हूंदी और अंदरां सॉफ्ट हूंदी। तव्हां चापूं ठाहे करे इनखे फ्रिज में रेडी करे रखी सघंदा आहियो, पोइ जेॾीमहिल ज़रूरत हुजे त थोड़ी थोड़ी करे तरिजनि। हाणे असां ठाहींदासीं छोलनि जी ग्रेवी। उन जे लाइ खणंदासीं बसर, टमाटो, थूम, अदरक और उन सां गॾु खणंदासीं कड़ी पत्तो। हिकु खणंदासीं कढ़ाई, उन में विझंदासीं तेल। पहिरियों बसर, थूम, अदरक, सावा मिर्च ऐं कड़ी पत्तो विझंदासीं। इनखे असां थोरो सो भुञंदासीं। गॾु विझंदासीं टमाटो बि। और इन सॼे मसाले खे असांखे भुञणो आहे जीअं इहो गुलाबी थी वञे, बसर जेको आहे ट्रांसलूसेंट थी वञे, उनजो कलर बदिलजी वञे, हल्को हल्को टमाटो जेको आहे पकजणु चालू थी वञे। उन स्टेज ते असां इनखे विझंदासीं असां मिक्सी जार में और इनखे ग्राइंड करणो आहे। ॾिसो पूरो न सिजायो आहे, हल्को हल्को सिजियल आहे इहो। इनखे पीसे करे हाणे खणंदासीं हिकु सिपरी, उन में विझंदासीं तेल, हिकु चमचो जीरो ऐं गॾु विझंदासीं तेज पत्तो। उन खां पोइ असां जेको टमाटो, बसर, थूम, अदरक पीसियो होसीं न, उहो इन में विझंदासीं। उनखे असांखे भुञणो आहे। भुञण महिल इन में असां मसाला बि विझंदासीं। पहिरियों विझंदासीं ॻाढ़ा मिर्च, उन खां पोइ हैड्र विझंदासीं। मां हिते कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो इस्तेमालु कयो आहे। दाणा, गरम मसालो विझंदासीं। 2 चमचा विधा आहिनि मां। ॿाहिरां जेके छोला मिलंदा आहिनि उहे चटपटा हूंदा आहिनि, उन में गरम मसाले जो इस्तेमालु जेको आहे सुठी क्वांटिटी में कयल हूंदो आहे। एग्ज़ैक्टली असांखे ॿाहिरीं टेस्ट खपे त उन जे लाइ असां गरम मसाले जो इस्तेमालु वधीक कंदासीं। तव्हां चाहियो त हिते किचन किंग मसाले जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। गॾु विझंदासीं लूणु ऐं ॾही। अमूल जी ॾहीअ जो जेको नंढो कंटेनर आहे उन जो इस्तेमालु कयो आहे मां। इनखे भुञंदासीं ऐं उन खां पोइ जेके असां छोला बॉइल करे रखिया हुआसीं उहे विझंदासीं। छोला जेके आहिनि लूणु विझी बॉइल कयो होसीं, त जेॾीमहिल असां ग्रेवी ठाहींदासीं त उन हिसाब सां ई असांखे लूणु विझणो आहे जीअं डबल न थी वञे। छोलनि में ऑलरेडी लूणु आहे त ग्रेवी में असांखे बिल्कुलु थोरो सो ई लूणु विझणो आहे। थोरी देरि इनखे भुञंदासीं असां। उन खां पोइ इन में विझंदासीं असां पाणी और इनखे चङी तरह टकाइणो आहे जीअं ग्रेवी जेका आहे थिक थी वञे। इहो बॉइल कंदासीं। गॾु इन में विझंदासीं असां साओ मसालो। तव्हां चाहियो त थोरी सी कसूरी मेथी बि विझी सघंदा आहियो हिन में। इनखे बॉइल कंदासीं चङी तरह। सो ग्रेवी जेका आहे थिक थी वेंदी। ये असांजा छोला बिल्कुलु रेडी थी विया आहिनि, बिल्कुलु टेस्टी बाज़ार वांगुरु। अचो त हाणे छोला त रेडी थी विया। हाणे असां ठाहींदासीं पैटिस। त पैटिस असां रेडी करे रखियूं हुयूं फ्रिज में और इनखे असां कंदासीं फ्राई। चाहियो त डीप फ्राई कयो या शैलो फ्राई कयो। बिल्कुलु ॿिन्ही पासे गोल्डन ब्राउन थियण ताईं असां पैटिस खे फ्राई कंदासीं। किथे किथे बाज़ार में इहे मिलंदी आहे त उहो डालडा घी जो बि इस्तेमालु कंदा आहिनि, पर डालडा घी जेको आहे उहो हेल्दी वर्जन न आहे। तव्हां नॉर्मल ऑयल जो इस्तेमालु करे सघंदा आहियो। ॾिसो ये पैटिस असांजी तैयार थी वई आहे। क्रिस्पी कुरकुरी पैटिस रेडी आहे। इनखे असां गर्मा गर्म सर्व कंदासीं। ये पैटिस ॾिसो बिल्कुलु रेडी, गर्मा गर्म पैटिस, चटनी और छोला। हाणे सर्व कीअं कजे? बाज़ार में कीअं सर्व करे ॾींदा आहिनि? पैटिस खणंदा आहिनि, उनखे थोरो सो ब्रेक कंदा आहिनि। सो इन तरह उनजे मथां पवंदा छोला। गर्मा गर्म छोला विझंदासीं। छोलनि खां पोइ इन जे मथां विझबी खटी खटी चटनी, थोरो सो बसर, थोरो सो सन्नो सिङर। इहो ऑप्शनल आहे सन्नो सिङर, तव्हां चाहियो त इहो स्किप करे सघंदा आहियो। थोरो सो बसर विझंदासीं और इनखे गर्मा गर्म सर्व कंदासीं। मां इनखे स्टील जी प्लेट में हाणे सर्व कयो, छाकाणि हुन में बराबरि प्रेज़ेंटेशन न पई थिए, त हाणे मां इनखे वरी स्टील जी प्लेट में कयो जीअं पैटिस बराबरि ॾिसणु अचनि और प्यारो बि लॻे। ॾिसो केतिरी टेस्टी लॻी रही आहे। हिकु अपीयरेंस सां ई पैटिस जेका आहे ॾाढी प्यारी लॻे थी पई। सोचो खाइण में केतिरी टेस्टी हूंदी।
बिल्कुलु एग्ज़ैक्टली तव्हां ईअं ठाहींदव न, ईअं लॻंदो तव्हां बाज़ार मां इहा पैटिस घुराई आहे। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो और अहिड़ी कहिड़ी वीडियोस तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था उहो बि मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। मां कोशिशि कंदसि हिकु हिकु करे अपलोड कयां। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब कजो और मुंहिंजी ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।